भारत ऐं पाकिस्तान जी मैच जीअं जीअं वेझो अचे रही आहे तीअं तीअं ॿिन्ही मुल्कनि जे शौक़ीननि जो पारो हाइ थींदो पियो वञे। गुज़िरियल 2021 वारे T20 वर्ल्ड कप में बाबर आज़म जी कप्तानीअ में टीम भारत खे ब्रेक लॻाए छॾी हुई। हिन भेरे रोहित शर्मा अहिड़ी ग़लती नथो वर्जाइण चाहे। जेतोणीकि भारत 2022 जे T20 वर्ल्ड कप में पाकिस्तानी टीम खे शिकस्त ॾिनी हुई, पर हिन भेरे भारत खे 5 रांदीगरनि खां मुहतात रहण जी ज़रूरत आहे। उहे क्रिकेटर न रुॻो भारत पर ऑस्ट्रेलिया, इंग्लैंड ऐं ॾखण अफ्रीका जहिड़ियुनि टीमुनि जूं बि वायूं बताल करे चुका आहिनि। सभ खां ॾुखियो रांदीगर शाहीन अफरीदी आहे। काउंटी क्रिकेट जी पिच ते हिन खे सभ खां ख़तरनाक सम्झियो वेंदो आहे। शाहीन अफरीदी जहिड़ो बॉलर भारत खे T20 वर्ल्ड कप में ॾचे में विझी सघे थो। शाहीन अफरीदी रोहित शर्मा, KL राहुल ऐं विराट कोहली जहिड़नि टॉप ऑर्डर रांदीगरनि खे नेकाली ॾियारे सघे थो। बाबर आज़म खे T20 क्रिकेट में चौका ऐं छक्का हणणु पसंदि आहे। हिन जी बैटिंग जो अंदाज़ जारिहाणो आहे ऐं रन्स ठाहींदो रहंदो आहे, जेको भारत जी परेशानी वधाए थो। मोहम्मद रिज़वान केतिरा ई भेरा भारत लाइ ॾुखियाऊं पैदा कयूं आहिनि। 2021 वारे T20 वर्ल्ड कप में मोहम्मद रिज़वान जो वॾो किरदारु हो, जॾहिं पाकिस्तान टीम 10 विकेटुनि सां भारत खे शिकस्त ॾिनी हुई। इफ्तिखार अहमद ऑलराउंडर जे तौर ते ख़तरनाक रांदीगर आहे। PSL जे सीज़न में हुन काफ़ी रन्सूं ठाहियूं हुयूं ऐं टीम खे असुल सघ ॾेई सघे थो। फ़खर ज़मान खाबड़ी रांदीगर आहे, जेको 135 जे शानदार स्ट्राइक रेट ते रन्स ठाहींदो आहे। हिन जी अहिड़ी सलाहियत खे अहम सम्झियो वेंदो आहे। 2017 जी चैंपियंस ट्रॉफी में फ़खर ज़मान फाइनल में भारत ख़िलाफ़ सेंचुरी ठाहे भारत जी कामयाबीअ जा सभु ख़्वाब भोरा भोरा करे छॾिया हुआ। रोहित शर्मा चवे थो त ही उहे रांदीगर आहिनि जिन खां मुहतात रहणो पवंदो।